अवा सजण काफ़ी महीननि खां पोइ ॻोठ आयो आहीं, सो बि अकेलो यार। ॿारनि खे वठी अची हा न, उन्हनि खे बि त काफ़ी वक़्तु थी वियो आहे, ॻोठ कोन ॾिठो अथनि। हा 2 साल अॻु इलेक्शन में वठी आयो हुअनि, उन्हनि जी बि त ॻोठ अचण लाइ दिलि कंदी हूंदी न। चाचा सही था चओ, पर ॿारनि जा स्कूल खुलियल हुआ ऐं मुंहिंजी घरवारी बि उते स्कूल में ॿार पढ़ाईंदी आहे न, मास्तरियाणी आहे, तंहिं करे उहे न आया। मुंहिंजो बि साहब ॿाहिरि वेलो, सो सोचियुमि त ॻोठां बि थी अचां ऐं तव्हां सां बि मिली अचां। ऐं ॿियो को सरकारी ऑफिस में कमु बि हो, सो चयुमि त उहो बि करे अचां। अबा भला इहो त ॿुधाए त गुज़िरियल चूंडुनि में मूं तोखे चयो हो त बाबा हाणे तूं ऐं तुंहिंजो ख़ानदान पंहिंजा वोट कराचीअ में दाख़िल करायो। चाचा इहो त ठीकु आहे, पर ॻोठ में वोट दाख़िल आहिनि त असांखे बि भोतार में थ करे थो वोटनि जे वक़्तु। ॿियो त चाचा भोतार ॻोठ अचण लाइ बि चवे थो, कराची में जंहिंखे वोट ॾियणो आहे उनखे त असीं सुञाणूं बि कोन। बाबा तव्हां अहिड़ी सोच रखण वारा गहेला आहियो। जिते मुस्तक़िल रहो था उते तव्हांखे पंहिंजी सुञाणप पैदा करणी आहे। कराची असांजो आहे ऐं उन जी मालिकी तॾहिं थींदी जॾहिं असां पंहिंजा शनाख्ती कार्ड कराचीअ जा ठारायूं ऐं वोट बि उते दाख़िल करायूं। अब तुंहिंजे वोट जो क़दुरु उते थींदो जिते तूं ऐं तुंहिंजो औलाद रहे थो ऐं जिते तव्हां सभिनी जो मुस्तक़बिल लागू आहे। सो वापसि वञी तूं पाण ऐं पंहिंजनि ॿियनि दोस्तनि खे ऐं पाड़े वारनि खे ज़ोर भर त कराची ऐं हैदराबाद में पंहिंजा वोट दाख़िल कराइनि।